नाज़रीन तंगवानी मां ख़बर है जो गांव से शेयर कयूं पिया। तंगवानी गुज़िरियल 2 ॾींहनि खां लीज़ ते ॾोहारनि हवाले पुलिस तमाशाई बणियल चिमनी शाह वटि कराची खां तंगवानी ईंदड़ कोच खे हथियारबंदनि रोके मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाए मोबाइल फ़ोनूं रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे विया। डेरा पुलिस थाणे जी हद ठुल कंदकोट कासिम खान पंप वटि हथियारबंदनि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे रोके मुसाफ़िरनि खां लखें रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फायरिंग कंदा आसानी सां फ़रार थी विया। पुलिस तमाशो ॾिसंदी रही, मुसाफ़िरनि जूं दाऊं पुलिस कार्रवाई न कई, नई केस दाख़िल थी सघियो। अस्सलामुअलैकुम। अॼु जेको वाक़ियो थियो सुबुह सां, इहो अॼु पुलिस जे तरफ़ां उहो चवनि पिया त पुर कोन थियो आहे। इन जी हक़ीक़त छा आहे, छा मालूम आहे, इहो वाक़ई पुर थियो आहे न थियो आहे? जीअं असां अचूं पिया सुबुह कराची खां तंगवानी शाख ते आयासीं, पर पुलिस बीठी आहे वक़्तु बंदि गाॾी। जीअं असां तंगवानी शाख ते माण्हू लाथोसीं, मां जी कोच तंगवानी हंधी अमीर फाइ करणु मरी जी गाॾी आहे, ठीकु आहे। जीअं असां माण्हू लाथासीं, 6 माण्हू हुआ, 2 मोटरसाइकिल जी गाॾी खे हलाई आहे। पुलिस पोइ बीठी आहे, असांजी गाॾी पूरो 15 मिंट यरगमाल बणाए टोटल पसीर फुरे। मां पाण गाॾी जो मालिक आहे, मुंशी आहे, मां को लाख रुपये फुरिया, मोबाइल फुरिया, सॼा मतिलबु पसीर जेके बि आहे टोटल 1 टाल फुरे। आराम सां न भउ न बोलो कुझु बि न, आराम सां निकिता हलिया आया। बाद में पोइ पुलिस लॻल कढ, पोइ अॻियां हो पोइ रिज़ल्ट हिन में झट सां बीठा थिया। अधु कलाक रस्तो बंदि कयो, पसीर बीमार आहे, चल पिया हाणे वरी त उहे बि गाॾी भुलिजी। हाणे असांखे छो बीमार कयो था पिया, असांखे पंहिंजे मंज़िल मक़सद पुॼायो। असांजी गाॾी हाणे तव्हांजे SSP कश्मीर में छा असांजो इहो मुतालबो आहे त असांखे तौबस खपे। असां पैसेंजर आणियूं था पिया, मुसाफ़िर अचूं था पिया कराची खां वठी सैफो। जहिड़े महिल असां हॉस्पिटल पहुता हिते गाॾी पहुची थी, सॼी राति बंदि करे उन अचूं था पिया, कुझु बि न आहे। जंहिं महिल असां हॉस्पिटल या कंदकोट ज़िले में कश्मीर में अचूं था, असांजी गाॾी हिते पहुची था पिया। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे तौबस ॾे, असांजी जेको सामान आहे, मोबाइल आहे, उहो रिकवरी कराए और असांखे तौबस खपे। ॿियो छा?